मोरो ख़बर शामिल कई थी। मोरो सिंध मां जितां सिंधी अल्ताफ़ सुमरो जी रिपोर्ट मुताबिक़ ही इलाक़ो असांजे लाइ पुलिस स्टेट बणिजी वियो आहे। मर्दनि खे गिरफ़्तार करे औरतुनि मथां कूड़ा केस दाख़िल करे हिरासत करण जो सिलसिलो शुरू करे छॾियो आहे। अॻूणे सूबाई स्पेशल असिस्टेंट मोहम्मद इस्माइल लाहिरी जी भेनरुनि पारां एहतजाज शुरू कयो वियो आहे। तफ़सील मूजिब पाकिस्तान के सदर आसिफ अली ज़रदारी के वेझे साथी अॻूणे सूबाई सलाहकार मोहम्मद इस्माइल लाहिरी जे भेनरुनि मिसमात फरीदा डायरी ऐं मिसमात हमीदा डायरी मक़ामी पुलिस खिलाफ़ एहतजाज कंदे चयो आहे त दौलतपुर जे इलाक़े खे असां लाइ पुलिस स्टेट बणायो वियो आहे। करबला जे मैदान में अकेला आहियूं। असांजा सभई मर्द गिरफ़्तार कया विया आहिनि। असां औरतूं ॾुखे वक़्त में अकेलियूं रहिजी वियूं आहिनि। सभु हिमायती छॾे विया आहिनि। वकील केस वठण जे लाइ तयारु न आहिनि। पुलिस घरनि ते छापा हणी रही आहे। हर रोज़ औरतुनि जे घरनि में फुड़लोट ऐं ज़्यादतियूं थी रहियूं आहिनि। असांखे अदालतुनि मां उमेद आहे त असांजे मर्दनि ते क़ाइमु थियल कूड़नि केसनि में इंसाफ़ फ़राहम कयो वेंदो।